नाज़रीन ख़बरुनि ऐं अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर अवां सां शेयर कंदासीं त सऊदी शहरी सकून वारी ज़ाल जी ॻोल्हा में 53 शादियूं करे वरितियूं। दिलचस्प ख़बर अवां सां शेयर कंदासीं। सऊदी शहरी सकून जी ॻोल्हा में 43 सालनि दौरान 53 शादियूं करण जी दावा कई आहे। परॾेही मीडिया मूजिबि 63 सालनि जे सऊदी शहरी अबू अब्दुल्ला 43 सालनि में 53 मुख़्तलिफ़ औरतुनि सां शादियूं करण जी दावा कई, जंहिं सबबु खेसि सदीअ जो पोलीगमिस्ट सॾु वियो आहे। हिकु इंटरव्यू दौरान हिन चयो त हिन वक़्तु सिर्फ़ु हिकु औरत सां शादी आहे, वधीक शादी करण जो इरादो न आहे। अबू अब्दुल्ला जो वधीक चवणु त जॾहिं मूं 20 सालनि जी उमिरि में पहिरीं शादी कई त मुंहिंजी ॿी शादी करण जो कोई इरादो न हो, छो त मां मुतमिन हुयसि ऐं घर में जेके ॿार बि हुआ। कुझु अरसे खां पोइ मुंहिंजे ऐं मुंहिंजी ज़ाल विच में कुझु मसइला पैदा थिया, उन करे मूं 53 सालनि जी उमिरि में शादी कई। पहिरीं ज़ाल खे पंहिंजे फ़ैसिले खां आगाह कयो, पोइ ॿी ज़ाल सां बि झेड़ा थिया, उन करे मूं टीं शादी कई, पोइ चौथीं शादी कई, पहिरीं ज़ालनि खे तलाक ॾेई छॾी। अबू अब्दुल्ला इंटरव्यू दौरान ॿुधायो त अहिड़ी तरह हिन 43 सालनि में 53 मुख़्तलिफ़ औरतुनि सां शादियूं कयूं आहिनि ऐं मुख़्तसिर तरीन शादी हिकु राति ताईं हली। सऊदी शहरी सकून वारी ज़िंदगीअ जी ॻोल्हा में 53 शादियूं कयूं आहिनि।